अॼु असां तव्हां सभिनी जे अॻियां हिकु कहाणी खणी पेश कयूं था शहज़ादो ऐं बकरार ऐं शहज़ादे जी। हिकु बादशाह त पाण अलाह आहे, पर हिन हिकु कूड़े ज़माने जो बादशाह हुयो जंहिंखे औलाद कोन थींदी हुई। पोइ हुन घणा ई हीला वसीला कया, पोइ हुन ख़ैरातियूं कयूं ऐं अलाह जे दर ते दुआऊं घुरायूं। नेठि क़िस्मत सां हुनखे हिकु पुटु ॼाओ, पर चंड जहिड़ो सुहिणो ख़ूबसूरत। अॼु उहो शहज़ादो नंढो, सुभाणे वॾो नेठि अची हिकु जवान थियो। पर उन शहज़ादे जी दोस्ती बकरार सां थी। बकरार झंग में बकरियूं चारींदो हो, हे बि घुमण फिरण सां वेंदो हो। पोइ उन बकरार सां दोस्ती थी हुयसि। पोइ जिथे बि बकरार पहुचे वञी उते बादशाह जो पुटु बि वञी पहुचे शहज़ादो। बादशाह खे ख़बर पई त मुंहिंजो पुटु बकरार सां दोस्ती रखी अथई, जेको झंग में हलियो थो वञे, ऐं इहा ॻाल्हि सुठी न ठही। किथे पाण शहज़ादो, किथे बकरार। पोइ हीउ दादलो हो ॾाढो पीउ जो। पोइ पीउ हिनखे कुझु कोन चयो ऐं दिलि में उहा ॻाल्हि रखी। हिकु ॾींहुं बकरार बि झंग में हलियो वियो त पोयां देरि सां वरी शहज़ादो वञी झंग में पहुतुसि। हलंदे हलंदे हिकु दरिया जे कपर ते आया, बकरनि खे पाणी पियारियऊं। थोरी देरि में तव्हां हिकिड़ो अची ॿेड़ो लांघाऊ थियो, जंहिं अची उते लंगर कयो। शहज़ादो जीअं बीठो हुजे त उहा शहज़ादी ॿेड़े मां निकिरी ॿाहिरि अची भरिसां ॿेड़े में बीठी। उहो तमामु ख़ूबसूरत हुई ऐं परी हुई, पर इंसानी सूरत में हूअ उन दरिया जो सैर पे कयो। पोइ शहज़ादी उन खे ॾिठो, शहज़ादे खे, त शहज़ादे जे मथां आशिक़ थी पई। सो शहज़ादो बि जीअं हेॾां बीठो हो, सो बि बीही रहियो पिंड पाण थी। जीअं हिकिड़ी जाइ ते शहज़ादीअ खे पिए ॾिठाई। ॿिन्ही जा इश्क जा कान हिक ॿिए खे लॻा। ॿिन्ही पासनि ॾांहुं इश्क वधियो। राणीअ शहज़ादे खे ॾिसंदे छा कयो, हिकिड़ो थाल खईं हथ में। थाल खणी वरी थाल रखी, वरी सोपारी थाल जे विच ते रखी, वरी उहा सोपारी खईं, वरी उहा सोपारी ॾंदनि ते रखी, वरी उहा ॾंदनि तां खईं, वरी अखियुनि ते रखी। छो जो पहिरीं सोपारी जेका हुन थाल मूं खईं, वरी ईअं चूड़ीअ जे मथां जीअं रखियईं, इन खां पोइ ॾंद ते रखियईं, ॾंद खां पोइ वरी अखियुनि ते रखियईं। अखियुनि तां खणी ऐं उन सोपारीअ खे दरिया में उछलाए छॾी। हिन उन ॻाल्हि खे सम्झी न सघियो शहज़ादो, पर बकरार बीठे ॾिठो। बकरार उहे सभु ॻाल्हियूं ॾिसी सम्झी वियो, पर शहज़ादे अची चयसि त यार हीअ ॻाल्हि आहे, मूं हीउ जेको सभु कुझु ॾिठो ऐं हीउ जेको मूंखे ॿुझार तव्हांखे ॾेई वई सभु ॻाल्हियूं,
चयां ख़बर न आहे त छा चई, तूं को भला हिन ॻाल्हि सोच वीचार कर। हुनखे त सम्झ में अची वई, पर हाणे जे हुन चयो त जे थो मां बादशाह खे ॿुधायां शहज़ादे खे त शहज़ादो उन महिल चवंदो त हींअर ई हल त तयारु थियूं। पोइ इन करे हिनखे चई मां आहियां बुज़ बकरार, मां हिन ॻाल्हि मूं छा ॼाणा। ऐं गूंगा ॼाणनि गूंगनि जूं ॻाल्हियूं, जार गूंगनि जा माइट उन्हनि जा इशारा सम्झनि। हाणे हुन इशारनि ते ॻाल्हायो, असांखे सम्झ में न आयो। हाणे जॾहिं मोटीअ जी महिलात में पहुतो, फिक्र में पइजी वियो, बीमार थी पियो, ॻरंदो पियो वञे पोते। तमामु लांझो थी वियो। नेठि वञी बादशाह खे ख़बर पई त शहज़ादो बीमार थी पियो आहे। शहज़ादे खां अची पुछईं, बाबा हिन ॻाल्हि जो ज़िक्र कर, तोखे छा थियो आहे? घणी ज़ोर ते न पे ॻाल्हि कई पीउ सां त मतां मूं ते बाबा नाराज़ थिए, पर ज़ोर ते पोइ रोई अखियुनि मां ॻोढ़ा आणे ऐं हक़ीक़त करे ॿुधाईं सॼी। हिन वरी अमीरनि वज़ीरनि खे घुरायो, बाबा इहे गुझारत जे हिसाब सां मुंहिंजे पुट खे ॻाल्हि मिली आहे ऐं इहा तव्हां भञी ॿुधायो। हुन घणेई कोशिशूं कयूं, पर हुननि खे सम्झ में न वेठी ॻाल्हि। ॾींहों ॾींहुं शहज़ादो पोते थी थो वञे। बादशाह खे ख़बर पई। बादशाह चयो त नेठि हे जेको बकरार मुंहिंजे पुट जो दोस्त आहे, इहो दोस्त ई हणी हंधु कंदो, इन खे सॼी ख़बर मतां इन ॻाल्हि जी हुजे। पोइ हिन हुकुम ॾिनो त पहिरें जो हे बीमार थियो त सभिनी खे चई त थी सघे थो मुंहिंजो पुटु इन बकरार जी सोबत में बीमार थियो हुजे, हिनखे कंहिं अहिड़े मुल्क ते छॾे अचो जीअं वापसि वरे ई न। हुनखे हो वीचारो ॿिए ॾींहं ते पाण निकिरी ॿिए मिलाए त ॿिए शहर में हलियो वियो। ऐं जॾहिं ॾिठईं त हाणे पुटु ॻरंदो थो वञे ऐं सभु ॻाल्हियुनि मूं नाउमेद थियो, पोइ हिन उन ते हुकुम ॾिनो त बकरार खे जाचे हथ कयो वञे किथे बि हुजे। चइनी कुंडनि ॾांहुं बादशाह जे हुकुम सां माण्हू निकिरी पिया, जाचे नेठि बकरार खे वठी आया। बकरार जॾहिं पहुतो, बादशाह चयुसि त हाणे तूं मुंहिंजे पुट जो यार आहीं, मुंहिंजो पुटु तमामु बीमार थी वियो आहे, उन गनतीअ में ॻरंदो थो वञे। हे सुवाल हुनखे मिलिया। हाणे सुवालनि जी ख़बर केरु बि नथो ॿुधाए। तोखे भला इन सुवालनि जे हिसाब सां का ख़बर चार। बादशाह सलाम त मूंखे ख़बर उन महिल ई पइजी वई। मां जॾहिं ॾिठो पिराणीअ ॻाल्हायो पिए त मूंखे ख़बर पइजी वई, पर जे मां हिनखे ॿुधायां त चयां त हितां ई हलूं ऐं वरी सुभाणे ॾमर वरी बि मूं बकरार ते अचे हा, इन करे सही माण्हुनि सां ॻाल्हि न कई। हाणे ॻाल्हि जो असली मक़सदु इहा त जंहिं तमें राणीअ थाल खयूं, थाल हार शहर जी वेठल आहियां। थाल खई, हुन थाल ॿुधायो त मां थाल हार शहर जी वेठल आहियां। जॾहिं सोपारी हुन ते विच ते रखियईं त हुन को वण हुनजे सोपारीअ जो भरिसां हुनजे बीठल हो, जेको सोपारी खईं। इन खां पोइ वरी चूड़ी घर जो जॾहिं चूड़ीअ ते रखियईं त माना हुन जो दुकानु भरिसां चूड़ी घर जो आहे। इन खां पोइ वरी जॾहिं ॾंद ते रखियईं त मां ॾांदार बादशाह जी धीउ आहियां। वरी अखियुनि ते रखियईं त तव्हां जंहिं महिल उते पहुचंदव त तव्हां मुंहिंजे अखियुनि ते हूंदव। जॾहिं वरी उन सोपारीअ खे खणी ऐं दरिया मूं छिले छॾियईं त ईअं न भाइजो त हीअ जीअं सोपारी खणी मूं दरिया मूं छिलाए छॾी, ईअं मूंखे मुंहिंजे ॻाल्हि खे उछलाए न छॾिजो ऐं मूंखे विसारे न छॾिजो। त इहे सभु ॻाल्हियूं मूं उन महिल सम्झी वियुसि। मां न ॿुधायूं, चई त हाणे तूं जल्दी कर ऐं मुंहिंजे पुट खे वठी ऐं उन पासे ॾे वञ। तो सभु तुंहिंजे हवाले ॻाल्हि कयमि,
ऐं हे कमु सभु तोखे सौंपियुमि, तूं मुंहिंजे पुट जी जेको आहे हयाती बचाए सघीं थो।